أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لا يسأم الإنسان من دعاء الخير وإن مسه الشر فيئوس قنوط ولئن أذقناه رحمة منا من بعد ضراء مسته ليقولن هذا لي وما أظن الساعة قائمة ولئن رجعت إلى ربي إن لي عنده للحسنى فلننبئن الذين كفروا بما عملوا ولنذيقنهم من عذاب غليظ وإذا أنعمنا على الإنسان أعرض ونأى بجانبه وإذا مسه الشر فذو دعاء عريض ऐं इंसान ख़ैर खे घुरण खां इंसान कॾहिं बि थकिजे नथो ऐं जेकॾहिं हुनखे का बुराई पहुची वञे त पोइ मायूस थी वञे थो ऐं हर उम्मीद टोड़े छॾे थो ऐं जेकॾहिं असां उनखे जेका बुराई पहुती आहे उन खां पोइ असां पंहिंजे तरफ़ां हुनखे महिरबानी चखायूं त हू ज़रूरु चवंदो त ही मुंहिंजे लाइ हुअण ई घुरिजे हा ऐं आऊं क़यामत खे क़ाइमु थियण वारो नथो सम्झां ऐं जेकॾहिं मूंखे पंहिंजे परवरदिगार जे तरफ़ मोटायो वियो त बेशक मुंहिंजे लाइ उन वटि भलाई आहे पोइ ज़रूरु असां इन्हनि काफ़रनि खे उन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर ॾींदासीं जेके ही कंदा रहिया ऐं ज़रूरु असां उन्हनि खे सख़्त अज़ाब चखाईंदासीं। हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो बल्कि उन खां अॻियां वइज़ा अनअमना अलल इंसान ऐं जॾहिं असां इन इंसान ते इनाम करियूं था त पोइ हू मुंहुं मोड़े थो ऐं पंहिंजी पुठ फेरे थो ऐं जॾहिं उनखे को शर ऐं या बुराई पहुचे थी त वॾियूं डिघियूं ऐं वेकिरियूं दुआऊं करण लॻे थो। हिते अल्लाह रब्बुल आलमीन इहो फरमाए पियो पोयां काफ़िर जो ज़िक्र हो त इहो कुफ़्र ऐं शिरक जेको आहे उहो इंसान जे अंदरि बुराइयूं पैदा करे थो इन जे करे इंसान जा अक़ाइद बि बुरा थी वञनि था ऐं आमाल ऐं अख़लाक बि बुछड़ा थी वञनि। हिते उन जो ज़िक्र अल्लाह ताला फरमायो त इहो इंसान जेको आहे काफ़िर इंसान उहो उन में हिकिड़ी इहा शइ थिए थी जो भले कहिड़ी बि हालत में हू हुजे जेकॾहिं हू मालदारी जी ऐं कुशादगी जी हालत में आहे या गुरबत जी ऐं तंगीअ जी हालत में आहे तॾहिं बि पंहिंजी उन हालत में तरक़ीअ जी जेका उनखे ख़्वाहिश आहे उन खां हुनजी दिलि नथी भरिजे माना इंतिहा दर्जे जो हरीस थिए थो ख़ासि तौर ते काफ़िर इंतिहा दर्जे जो लालची इंतिहा दर्जे जो हरीस थिए थो ऐं अल्लाह ताला फरमाए पियो त जेकॾहिं उनखे का बुराई पहुचे थी त पोइ उम्मीद छॾे ॾिए थो ऐं मायूस थी वञे थो सफ़ा मायूस थी वञे थो माना इन में बि नाशुक्री ऐं अल्लाह रब्बुल आलमीन मां खां बदगुमानी त अल्लाह यानी हिकिड़ी तकलीफ़ हुनखे पहुची हाणे अल्लाह मां गुमान सुठो कोन थो रखे त भई अल्लाह ताला मुंहिंजो हाल ठीकु कंदो बल्कि मायूस थी थो वञे सफ़ा ऐं उम्मीद छॾे थो ॾिए। वरी अल्लाह ताला फरमाए पियो जेकॾहिं हुनखे जेका तकलीफ़ हुनखे पहुती आहे उन तकलीफ़ खां पोइ असांजे तरफ़ां असां हुनखे पंहिंजे तरफ़ां महिरबानी जो मज़ो चखायूं त पोइ हू सफ़ा नाशुक्रो थी वञे थो ऐं तकब्बुर में मुब्तला थी वञे थो ज़रूरु चवे थो त हाज़ा ली यानी ही जेका मूंखे नेमत मिली आहे उहा त मिलणु घुरिजे छो त आऊं इन जो मुस्तहिक़ आहियां
ऐं मुंहिंजी जेका लियाकत आहे, मुंहिंजो जेको कमाल आहे, मुंहिंजी जेका तदबीर आहे, मुंहिंजो जेको आहे, यानी आउं मुस्तहिक़ आहियां इन नेमत जो, मूंखे मिलणु घुरिजे आहे, मूंखे जेको मिलियो मूंखे पंहिंजो हक़ मिलियो आहे। यानी ईअं न त अल्लाह पाक मुंहिंजे मथां करम फरमायो आहे, महिरबानी फरमाई आहे, ऐं लाइक़ु कुझु कंहिं शइ जो कोन आहियां, अल्लाह पाक मूंखे नसीब कयो आहे। जेको शुक्र जो हासिल आहे उहा शइ हुन में पैदा कंदी थिए, बल्कि हू सम्झे थो त हीअ जेका नेमत मूंखे मिली आहे मूंखे मिलणु घुरिजे हा। ऐं अॻियां वरी एतिरो फूकजी थो वञे ऐं एतिरो जेको आहे सो यानी विसारे थो छॾे पंहिंजी हैसियत, जो चए थो त आऊं क़यामत जे अचण जो जेको अक़ीदो नथो रखां, ऐं नथो सम्झां त क़यामत क़ाइमु थींदी। अवल त क़यामत जो इनकार थो करे, जेको इंतिहा दर्जे जो कुफ़र आहे। ऐं पोइ चवे थो त जेकॾहिं मूंखे पंहिंजे परवरदिगार जे तरफ़ मोटायो, यानी जेकॾहिं क़यामत आई बि ऐं मूंखे पंहिंजे परवरदिगार जे तरफ़ मोटणो पियो, त पोइ जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था, ॿुधाइनि था त क़यामत ईंदी, तव्हां सभु पंहिंजे परवरदिगार जे हुज़ूर में हाज़िर थींदव, त पोइ बि मूंखे जेको अल्लाह पाक वटि मुंहिंजे लाइ भलाई आहे, इनामात आहिनि। उते मूंखे जे क़यामत हुई बि ऐं आउं पंहिंजे परवरदिगार वटि पहुतो त उते वॾा इनाम मूंखे मिलंदा। हिकिड़ो त इनकार क़यामत जो इहो वॾो कुफ़र आहे। ॿियो इहो त जेकॾहिं क़यामत आई त वरी एॾियूं वॾियूं उमीदूं पियो लॻाए अल्लाह जी ज़ात मां, ऐं एॾियूं तमन्नाऊं ऐं आरज़ू लॻाए वेठो आहे, हालांकि काफ़िर आहे। त इहा अल्लाह पाक जे मामले में इंतिहा दर्जे जी जेको आहे सो बेफ़िक्री आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ऐं धोखो पियो खाए। अल्लाह सम्झे थो त मूंखे को बि अज़ाब कोन थींदो, छो त सम्झे थो त आउं हक़ ते आहियां ऐं आउं नेमतुनि जो, इनामनि जो अल्लाह वटि मरण खां पोइ बि हक़दार आहियां। सो पंहिंजे हक़ ते हुअण खे ऐं पंहिंजे मुस्तहिक़ हुअण खे ईअं चवे थो। पोइ अल्लाह ताला फरमायो, ठीकु आहे, हिते दुनिया में जेको वणेसि पंहिंजे हक़ ते हुअण जो दावो करे, जेको वणे पंहिंजे पाण खे मुस्तहिक़ हुअण जूं ॻाल्हियूं करे, पर असां ज़रूर बज़रूर इन्हनि काफ़रनि खे इन्हनि जा जेके करतूत आहिनि, इन्हनि जा जेके बदअमलियूं आहिनि इन्हनि जूं, असां इन्हनि खे ज़रूर इन्हनि जी ख़बर ॾींदासीं ऐं असां ज़रूर इन्हनि खे जेको आहे सो सख़्तु अज़ाब ॾींदासीं, सख़्तु अज़ाब असां इन्हनि खे चखाईंदासीं। अॻियां वरी अल्लाह ताला फरमाए पियो त जेॾीमहिल इन इंसान ते असां इनाम करियूं था, मसलन उनखे दौलत मिले थी, इज़त मिले थी, आफ़ियत मिले थी, त पोइ छा थो करे, आरज़ वन आ बिजानिबे, पोइ असांजे हुक्मनि खां, ऐं असांजे हुक्मनि खां मुंहं थो मोड़े ऐं पंहिंजो जेको पासो थो वराए। माना हाणे असांखे लेखे बि कोन थो, हालांकि नेमतूं असां ॾिनियूं, असांजे हुक्मनि जी बेपरवाही करे थो। ऐं जेॾीमहिल हुनखे का तकलीफ़ थी पहुचे त पोइ छा थो करे, फज़ू दुआ इन आरीज़, पोइ यानी आरीज़ चइबो आहे छाखे, वेकिरे खे, वेकिरी दुआ घुरे थो। वेकिरे मां मुराद जेको आहे सो हिते तमामु डिघियूं डिघियूं दुआऊं, पर उहा बि मुराद वावेला, वावेला थो करे, हिनखे शिकायत, हुनखे शिकायत, हुनखे दां, हुनखे दां, माना पंहिंजो जेको हुनखे तकलीफ़ पहुती आहे उन खे जेको आहे सो ही वावेला थो करे तमामु घणी। ऐं इहो न त अल्लाह पाक खां दुआ घुरे, अल्लाह पाक खां दुआ घुरण मुराद कोन्हे, हिते वावेला करण मुराद आहे, बेसब्री वावेला करण। त इहो बेसब्रीअ ते ऐं इंतिहा दर्जे जी दुनिया जे हिर्स ऐं लालच ते जेको दलालत करे थो। हूअं त डिघियूं दुआऊं घुरण सुठी ॻाल्हि आहे, पर हिते जेको इन जो बयानु आहे उहो इहो आहे त काफ़िर जेको वावेला थो करे। ईअं जीअं गाफ़िल मुसलमान आहे, उहो बि जेको आहे जेॾी महिल हुनखे अल्लाह पाक नेमतूं ॾिए थो त उन नेमतुनि में बि मस्तु थियो वञे ऐं सम्झे थो त हीअ मूंखे मुंहिंजो हक़ु मिलियो आहे, हीअं मूंसां थियणु घुरिजे आहे, मूंखे हीअ इज़त आहे, मूंखे हीअ जेको मान शान ऐं मूंखे हीअ नेमतूं मिलणु घुरिजनि, हीअ मुंहिंजो हक़ु आहे। हालांकि हक़ु कंहिंजो अल्लाह ते को कोन्हे। ऐं जेकॾहिं का तकलीफ़ थी पहुचे त सफ़ा मायूस थियो वञे ऐं अहिड़े तरीक़े सां सफ़ा जेको आस टोड़े थो ऐं बेसब्रो थियो वञे, वावेला थो करे। ए काफ़रनि जूं आदतूं आहिनि असल में। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी जे आमाल खे, अक़ाइद खे, अख़लाक खे दुरुस्त फरमाए ऐं जेके अल्लाह ताला खे नापसंद आहिनि अक़ाइद, नापसंद आमाल आहिनि, नापसंद अख़लाक आहिनि, उन्हनि सभिनी खां अल्लाह ताला सां सभिनी खे पाक फरमाए। दुआ थो करे, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन।
या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन।